कुछ साल पहिरियां थाणे आदलपुर जी हद में पुलिस एहलकार फरज़ान कलवड़ खे क़त्ल कयो वियो हो, जंहिंजो केस मीरपुर माथेलो जे एटीसी कोर्ट में हलंदड़ हो। अॼु ॿुधणी दौरान पुलिस एहलकार फरज़ान जो क़त्ल साबित थियण ते अदालत जवाबदारनि ज़हीर चाचड़ वकार चाचड़ खे फाही जी सज़ा सां गॾु 5 लख रुपयनि जे ॾंड जी सज़ा ॿुधाए छॾी आहे। उन हवाले सां वधीक तफ़सील ॾेई रहियो आहे मीरपुर माथेलो मां CN न्यूज़ जो रिपोर्टर काज़ी शफ़क़त। जी काज़ी शफ़क़त, छा तफ़सील आहिनि? जी अव्हांखे ॿुधाईंदो हलां त कुझु साल पहिरियां थाणे आदिलपुर जी हद में पुलिस एहलकार फरज़ान कलवड़ खे क़त्ल कयो वियो हुयो, जेका अॼु मीरपुर माथेलो में ATC कोर्ट में ॿुधणी थी, जंहिं में पुलिस एहलकार फरज़ान कलवड़ जो क़त्ल साबित थियण ते जवाबदार ज़हीर चाचड़ वकार चाचड़ खे फाही जी सज़ा सां गॾु 5 लख रुपया ॾंड विधो वियो। जी